नाज़रीन हेडलाइंस सां अहम ख़बर मां कौमी असेंबली के तारीख़ी इजलास में वज़ीर आज़म खिलाफ बेएतमादी रिथ ते वोटिंग न थी सघी आहे। अपोज़िशन के गोड़ सबब स्पीकर 12:30 वगे ताईं इजलास मुलतवी करे छॾियो आहे। अहम ख़बर ॾियूं पिया 6 नुकाती एजेंडा में बेएतमादी रिथ के चौथे नंबर ते रखियो वियो आहे। इजलास की शुरुआत कलाम पाक ऐं नाते पाक सां करण खां पोइ स्पीकर शहबाज शरीफ ॻाल्हाइण की इजाज़त ॾिनी। अवांखे आगाह कयूं पिया त मुखालिफ़ धुर जे अॻवान शहबाज शरीफ तक़रीर शुरू कई त हुकूमत मेंबरन पारां गोड़ ऐं नारेबाज़ी कई वई। अपोज़िशन लीडर शहबाज शरीफ इजलास के खिताब कंदे चयो त सुप्रीम कोर्ट अहम तरीन फ़ैसिलो ॾिनो आहे। पार्लियामेंट अॼु नई तारीख़ रक़म करण वञी रही आहे। इजलास दौरान शहबाज शरीफ स्पीकर जो ध्यान छिकाइण लाइ सुप्रीम कोर्ट जो बेएतमादी रिथ ते तकड़ी वोटिंग कराइण के हवाले से फैसलो पढ़ी बुधायो। शहबाज शरीफ चो त ऐवान में टाल मटोल करण बदिरां फौरी तौर ते बेएतमादी रिथ ते वोटिंग कराई वञे। शहबाज शरीफ गुज़ारिश कंदे चयो त सुप्रीम कोर्ट जे हुक्म तहत कार्रवाई हलाई वञे। अवांखे अहम ख़बर ॾेई रहिया हूं। कौमी असेंबली के इजलास मुताबिक अवांखे आगाह कयूं पिया। स्पीकर असद कैसर चयो त हू समूरी कार्रवाई सुप्रीम कोर्ट के हुक्म तहत हलाईंदो। उन चयो त चाहे थो त परॾेही साज़िश बाबत ॻाल्हि ॿोल थिए। सुप्रीम कोर्ट जो फैसलो पढ़ियो आहे। संदसि चवण हो त सुप्रीम कोर्ट के फैसले जे जीअं जो तीअं अमल कंदासीं। इजलास दौरान स्पीकर असद कैसर धमकिन वारे ख़त ते ॻाल्हाइण लाइ परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशी के मौक़ो ॾिनो त अपोज़िशन के मेंबरन में गोड़ ऐं नारेबाज़ी मची वई। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशी चयो त बेएतमादी रिथ ते वोटिंग की गुंजाइश मौजूद आहे। नज़रिया ज़रूरत के दफ़न थियण घुर्जे। संदसि चवण हो त सियासी ऐं जमहूरी अंदाज़ सां मुक़ाबलो करण चाहिनि था। उन चयो त वज़ीर आज़म अदालती फ़ैसले जो एहतराम करे थो। आइन जो एहतराम करण हर शहरी जो फर्ज़ आहे। उन चयो त 12 अक्टूबर 1999 में भी आइन जोड़ियो वियो। पाकिस्तान की तारीख़ आइन की भञगन से भरियल है। परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशी चयो त मुखालिफ़ धुर 3.5 सालन खां चूंडन जो मुतालबो करे रही है। उन चयो त अदालत फैसले में गडियल तौर रूलिंग के रद्द कयो। बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं मौलाना फज़लुर रहमान अदालती फैसले खां अॻु भी बयान ॾिना। शाह महमूद कुरैशी की तकरीर दौरान अपोज़िशन मेंबरन गोड़ ऐं नारेबाज़ी शुरू करे छॾी त स्पीकर इजलास 12:30 वगे ताईं मुलतवी कयो। अवांखे आगाह कयूं पिया। कौमी असेंबली के तारीख़ी इजलास में वज़ीर आज़म खिलाफ बेएतमादी रिथ ते वोटिंग न थी सघी आहे। अपोज़िशन के गोड़ सबब स्पीकर 12:30 वगे ताईं इजलास की कार्रवाई मुलतवी करे छॾी आहे। 6 नुकाती एजेंडा ऐं बेएतमादी के चौथे नंबर ते रखियो वियो आहे। इजलास की शुरुआत कलाम पाक ऐं नाते रसूल मक़बूल सां करण खां पोइ स्पीकर शहबाज शरीफ के ॻाल्हाइण की इजाज़त ॾिनी। आगाह कयूं पिया। मुखालिफ़ धुर जे अॻवान शहबाज शरीफ तकरीर शुरू कई त हुकूमत मेंबरन पारां गोड़ ऐं नारेबाज़ी शुरू थी वई। अपोज़िशन लीडर शहबाज शरीफ इजलास के खिताब कंदे चयो त सुप्रीम कोर्ट अहम तरीन फ़ैसिलो ॾिनो। पार्लियामेंट अॼु नई तारीख़ रक़म करण वञी रही आहे। इजलास दौरान शहबाज शरीफ स्पीकर जो ध्यान छिकाइण लाइ सुप्रीम कोर्ट जो बेएतमादी वारो रिथ ते तकड़ी वोटिंग कराइण के हवाले से फ़ैसिलो पढ़ी बुधायो। शहबाज शरीफ चयो त ऐवान में टाल मटोल करण बदिरां फौरी तौर ते बेएतमादी रिथ ते वोटिंग कराई वञे। शहबाज शरीफ गुज़ारिश कंदे चयो त सुप्रीम कोर्ट के हुक्म तहत कार्रवाई हलाई वञे। अहम ख़बर ॾियूं पिया। स्पीकर असद कैसर की सदारत हेठ कौमी असेंबली जो इजलास 12:30 वगे ताईं मुलतवी कयो वियो हो। स्पीकर असद कैसर चयो त हू समूरी कार्रवाई सुप्रीम कोर्ट के हुक्म तहत हलाईंदो। उन चयो त चाहे थो त परॾेही साज़िश बाबत ॻाल्हि ॿोल थिए। सुप्रीम कोर्ट जो फैसलो पढ़ियो आहे। संदसि चवण हो त सुप्रीम कोर्ट के फैसले ते जीअं जो तीअं अमल कंदसि। अवांखे आगाह कयूं पिया। इजलास दौरान स्पीकर असद कैसर धमकिन वारे ख़त ते ॻाल्हाइण लाइ परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशी के मौक़ो पिणु ॾिनो। नाज़रीन धरती टीवी न्यूज़ जो ब्यूरो चीफ नज़ीर चाण हिन वक़्त लाइन ते मौजूद है। जी नज़ीर ॿुधाईंदा हलो त हिन वक़्त 12:15 थी विया आहिनि। तव्हां ॿुधाईंदा हलो त कहिड़ा कहिड़ा जेके मेंबर आहिनि इजलास में पहुची विया आहिनि।
जी बिल्कुल, क़ौमी असेंबली इजलास अॼु सुबुह जीअं शुरू थियो हो त उन खां पोइ स्पीकर असद कैसर इजलास 12:30 वॻे ताईं मुलतवी करे छॾियो ऐं कुझु ई देरि खां पोइ हिकु दफ़ो ॿीहर क़ौमी असेंबली इजलास शुरू थींदो, जंहिंमें क़ौमी अदम एतमाद वारी तहरीक जे हवाले सां जेको आहे वोटिंग जो कराइण जो बि इम्कान आहे। जॾहिं त हुकूमत तरफ़ां इन ॻाल्हि जी भरपूर कोशिशि कई पई वञे त जेकी अदम एतमाद वारी वोटिंग आहे उहा अॼु जेको आहे सो उन ते जेको आहे सो वोटिंग न कराई वञे, पर उन ते जेको आहे सो बहस कराई वञे ऐं इन बहस जे करे जेको आहे सो इन अदम एतमाद वारे मरहले खे वधीक जेको आहे सो 3 ॾींहं लॻण जो इम्कान आहे ऐं सूमर ॾींहुं जेको आहे सो इन ॻाल्हि जो इम्कान ॾेखारे पियो त वज़ीर आज़म जे ख़िलाफ़ जेको आहे अदम एतमाद वारी वोटिंग कराई वेंदी। पर इन सां गॾोगॾु अपोज़िशन तरफ़ां इन ॻाल्हि जो सख़्तु मुतालबो कयो वियो आहे ऐं अपील कई वई आहे त जेको अदलिया जो तरफ़ां सुप्रीम कोर्ट तरफ़ां जेको फ़ैसिलो आयो हो ऐं उन फ़ैसिले तहत अॼु जेको क़ौमी असेंबली इजलास तलब कयो वियो आहे उन ई तहत जेको आहे सो अॼु ई जेको आहे सो अदम एतमाद वारे वोटिंग जो जेको मरहलो। ठीक है नज़ीर, वॾी महिरबानी, अवां लाइन ते रहिजो।